जो पहिरियों सबक एकीहो सबक जो नालो आहे ही छा आहिनि। प्यारा ॿारो, ही असांखे कुछ तस्वीरूं ॾेखारियूं वयूं आहिनि। हाणे असां इन्हनि तस्वीरुनि जा नाला पढ़ंदासूं। प्यारा ॿारो, ही आहे मूवी रिकॉर्डर, ही आहे मोबाइल, ही आहे कैमरा। प्यारा ॿारो, ही आहे टेलीविज़न, ही आहे रेडियो, ही आहे टेलीफोन, ही आहे कंप्यूटर ऐं ही आहे अख़बार। प्यारा ॿारो, हाणे असां सबक एकियों जी मश्क कंदासूं। पहिरियों ॿुधायो त अलिफ हिन सबक में कहिड़ियुनि शयुनि जूं तस्वीरूं ॾिनल आहिनि। जवाब आहे टेलीफोन, रेडियो, कैमरा, कंप्यूटर। बे फोन कहिड़े कम ईंदो आहे? हिन जो जवाब आहे राब्ते जे लाइ।